अस्सलाम वालेकुम। दोस्तो चवंदा आहिनि त ॻाल्हाइणु उन खे ईंदो आहे जंहिं वटि इल्मु हूंदो आहे, जंहिं वटि इल्म सां गॾु दलील हूंदा आहिनि। ऐं इल्मु ऐं दलील अक़ुलु ॻाल्हाइणु लफ़्ज़ तव्हां वटि जेके ईंदा आहिनि उहे किताब पढ़ण सां ईंदा आहिनि। असांजे मुआशिरे में तमामु घणा अदीब रोज़ कंहिं न कंहिं टॉपिक ते कंहिं न कंहिं मौज़ू ते ॻाल्हाईंदा आहिनि। असां बि कोशिशि कंदा आहियूं ज़रा त इंसानियत जे हिन पेज तां तव्हांजे लाइ का न का नई ॻाल्हि खणी अचूं। अॼु पाण मुख़्तसिर ॻाल्हाईंदासीं। असां वटि मानसून जी बारिशुनि जो जेको सिलसिलो हुयो उहो सिलसिलो 10-15 ॾींहं अॻु में ख़तमु थी चुको हुयो, पर अॼु जेकॾहिं पाण ॾिसूं 29 सेप्टेंबर 2025 टंडो ॼाम जी ॻाल्हि कयूं त तेज़ हवाऊं हींअर तक़रीबन 8:30-9 जो टाइम आहे। तेज़ हवाऊं लॻनि पियूं, उन सां गॾु परे परे वॾा खिणनि जा तजल्ला ॾिसण में अचनि था। इहा मौसमियात जी तब्दीली आहे। मौसमियात जी तब्दीली जंहिंखे क्लाइमेट चेंज चऊं था, असांजे माहौल में हिकिड़ी तब्दीली अची वई आहे जंहिंमें तमामु शदीद गर्मियुनि जी मौसम में जेकॾहिं सर्दियूं थियनि थियूं त सर्दियुनि जो या दौरानियो घटिजी वियो आहे या असांजो सर्दियुनि जो जेको आहे तमामु शदीद सर्दियूं पवनि थिया, पारो ॼमे थो। अॻे बि पवंदो हुयो पर हींअर सिचुएशन कुझु अलॻि आहे। हाणे ॾिसो दुनिया में छा थो थिए त मुख़्तलिफ़ मुल्कनि में यूरोपियन यूनियन हुजे या एशिया जा मुल्क हुजनि या कहिड़े बि कॉन्टिनेंट जा मुल्क हुजनि, उन्हनि जा वॾा सेलिब्रिटीज़ जेके शोबिस सां वाबस्ता आहिनि, कंहिं बि स्पोर्ट्स सां वाबस्ता आहिनि या सोशल मीडिया सां वाबस्ता आहिनि या उहे यूट्यूबर आहिनि या साइंटिस्ट आहिनि या डॉक्टर्स आहिनि, उन्हनि जो हिकिड़ो किरदारु आहे। उन्हनि जो किरदारु एग्रीकल्चर जे हवाले सां आहे। उहा हिकिड़ी मुहिम हलाइनि था, उहा हिकिड़ी कैंपेन हलाइनि था त वण पोखियो, ज़्यादा खां ज़्यादा वण पोखियो। मां ॾिठो आहे सिंध गवर्नमेंट या पाकिस्तान जी गवर्नमेंट में जेकॾहिं असां कुझु ॻाल्हायूं था त असांखे ॾाढो तनक़ीद जो निशानो बणायो थो वञे, पर इहा हक़ीक़त आहे त असांजे मुल्क में नाले मात्र जेको आहे वण पोखिया था वञनि। नाले मात्र फ़ोटो सेशन करे 5 वण लॻाए मिनिस्टर अचे थो, वॾो हिकिड़ो को आला अमलदार अचे थो, उहो वण लॻाए फ़ोटो सेशन हलियो थो वञे, पोइ ऐलान कंदा आहिनि 5000 वण जो लॻंदा, उते 50 वण बि कोन आहिनि। असांजे माहौल खे साफ़ सुथिरो, असांखे साफ़ सुथरी ऑक्सीजन मुहैया करण वारा इहे वण आहिनि। असांखे हिन मौसमियाती तब्दीली या ही डिज़ास्टर जेके ॿोॾूं, जेके तूफ़ान, जेके बारिशूं, जेके गर्मियूं, जेके सर्दियूं, जेके बीमारियूं हिन मौसमियात जी तब्दीली जे करे थियनि थियूं, इन्हनि सभिनी खां बचाइण वारा इहे वण आहिनि। असां गुज़ारिश कंदा रहंदा आहियूं त असां सां को डिबेट करे, असां सां को ॻाल्हाए, असां कंहिंसां ॻाल्हायूं, मौसमियात जी तब्दीली ते ॻाल्हायूं, माण्हुनि खे अवेयरनेस ॾियूं त मौसमियात जी तब्दीली हिकिड़ो तमामु वॾो इशू आहे जेको असांजे ईंदड़ नस्लनि जे लाइ तमामु घणो नुक़सानकार हूंदो। सिंध जा केतिरा ई ज़िला ईंदड़ 5-7 सालनि जे अंदरि अंदरि एतिरो टेम्परेचर हाई थी वेंदो जो रहण जे क़ाबिल कोन हूंदा। बल्कि ईअं खणी चऊं पाकिस्तान बलोचिस्तान में पाणी जो ॾुकार थी वेंदो। पाणी असांजी नेमत आहे, पाणी जो क़दुरु कयो ऐं असांजे जेके पाणी जो इस्तेमालु मुनासिबु इस्तेमालु कयो। सो असांजो इहो पैगाम हुयो। उमेदु आहे दोस्त इन वीडियो खे पसंदि कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा ऐं पंहिंजे आस पास जेकॾहिं वण लॻल आहिनि त उन्हनि जो ख़्यालु कयो, छाकाणि त आबादी वधंदी थी वञे ऐं असांजा फ़सुल असांजे कुवत जेको आहे घटाईंदा था वञनि। सो पंहिंजे आस पास पंहिंजे इलाइक़े में वण लॻायो, वणनि जो क़दुरु कयो, पाणी जो क़दुरु कयो, कुदरती नेमतनि जो क़दुरु कयो। इहे ई असांजे इंसानियत जी बका जो सबबु बणिबा। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। थैंक यू।